फिलिप जहाज़ जी डेक ते अची बीठो ऐं अखियूं महिटे साम्हूं निहारण लॻो। साम्हूं नेण निहार ताईं समुंड पिखिड़ियल हो, उथाह ऐं बेअंत समुंड, फतकंदड़ ऐं उॿरंदड़ समुंड। समुंड जूं वीरूं ज़ख़्मी शींहं वांगुरु गजगोड़ करे अजगर वांगुरु उभिरी रोमड़ करे अची जहाज़ सां थी टकरायूं ऐं जहाज़ लहरुनि जी लपाटुनि सां लुॾंदो लमंदो अॻिते वधंदो थी वियो। हुनरमंद हथनि जी रोशनी समुंड जे सीने ते टिमकंदी टिमकंदी अॻिते वधंदी वई। फिलिप अखियूं खणी आसमान ॾांहुं निहारियो। आसमान नीरो ऐं रोशन हो। हवा में घिमर अचियल हुई ऐं घिमियल हवा जे छुहाव सां जिस्म खे खनकीअ जो वणंदड़ अहसास थी थियो। फिलिप सगार दुखायो ऐं सगार जो उन्हो सूटो हणी हुन अखियूं ॿूटे छॾियूं। सगार जे सूटे सां हुनखे अजीब सुरूर महसूस थियो ऐं समुंड जो आवाज़, ॼण समुंड कुझु झुंघारे रहियो हो, ॻाए रहियो हो, फना जो गीत, मौत जो राग। मौत, मौत, फना, फना, हर शइ फना हुई। ज़िंदगीअ जी सारी सूंह, ख़ुशियूं, ख़्वाब, जज़्बनि जी झिरमिर, इंसानी नाता ऐं रिश्ता, सभु कुझु फना हो। वक़्त जी वीर हर शइ खे गिड़काईंदी थी वई ऐं हर तरफ़ अदम जी ऊंदह हुई। फिलिप यकदमि अखियूं खोले छॾियूं। आसमान नीरो हो, समुंड जी लहरुनि ते उस थी चमकी ऐं हवाउनि में घिमर अचियल हुई। हुन ॻिचीअ में लड़कंदड़ दूरबीन अखियुनि ते रखी ऐं समुंड जे पार निहारण लॻो। पोयां हुनखे धरतीअ ते लीक नज़र आई। नए मुल्क जी नई धरती, नई धरतीअ जा नवां सुख ऐं नवां सूर, नवां रिश्ता ऐं नवां नाता। हिन अजनबी धरतीअ जे हंज में हिन अलाए जे कहिड़ा सुख ऐं अलाए जे कहिड़ा सूर हुआ। अलाए जे कहिड़ा नाता जुड़ंदा ऐं अलाए जे कहिड़ा नाता टुटंदा। इंसानी नाता जुड़ंदा ऐं टुटंदा आहिनि, पर को नातो कॾहिं न टुटंदो आहे। कॾहिं दर्द बणिजी दिलि में रहंदो आहे ऐं कॾहिं चाक बणिजी चकंदो आहे। हुन बि ज़िंदगीअ में अहिड़ो नातो ॻंढियो हो, जेको बज़ाहिर त टुटी चुको हो, पर जेको हींअर बि चाक बणिजी हुन जे सीने में चकी रहियो हो। हुन जे सीने में सूर जी सट उभिरी, दर्द जी लहर कर खयो। हुन अखियूं ॿूटे छॾियूं ऐं हुन जे बंदि अखियुनि जे अॻियां साए साए गाह सां ढकियल मैदान पिखिड़िजी विया। गुलनि सां झिंझियल चीरीअ जा वण हवा में झूलण लॻा ऐं हुनखे कैम्ब्रिज यादि पई, कैम नदी यादि पई ऐं मार्गरेट यादि पई। मार्गरेट, मार्गरेट। फिलिप ऐं मार्गरेट ॿई कैम्ब्रिज में गॾु पढ़ंदा हुआ। ॿई यूनानी ऐं लातीनी अदब जा शागिर्द हुआ। क्लास पूरो थींदो हो त ॿई कैम नदीअ जे किनारे ते अची वेहंदा हुआ ऐं ॻाल्हियूं कंदा हुआ। अंधे होमर जा रज़मिया नज़म, ट्राय जी जंग, यूलिस जो सफ़र, यूनानी देवमाला जंहिंजो हिकु हिकु देवता ऐं हिकु हिकु देवी कंहिं न कंहिं इंसानी जज़्बे, कंहिं ख्वाब, कंहिं तसव्वुर ऐं कंहिं आदर्श जी तजसीम हुई। एक्साइल्स, सोफोकिल्स ऐं यूरिपाइड्स जा ड्रामा, सारे यूरोपी तहज़ीब जो पस मंज़र यूनान हो। सकरात, अफ़लातून ऐं अरस्तूअ जो देस। हिक न हिकु ॾींहुं हू ॿई गॾिजी यूनान वेंदा। एथेंस जूं इहे घिटियूं घुमंदा, जिते सकरात ॾहाप जा मुबाहिसा कंदो हो। उन्हनि थिएटरनि जा खंडर ॾिसंदा, जिन में यूनानी ड्रामा नवीसनि जा ड्रामा थींदा। फिलिप ॾाढो शर्मीलो ऐं घटि ॻाल्हाइणो हो, पर मार्गरेट सां ॻाल्हाइणु वेहंदो हो त संदसि शर्म जा सभई बंदि भॼी पवंदा हुआ ऐं संदसि ॿूटियल शख़्सियत टिड़ी पवंदी हुई। मार्गरेट सां मिलण खां अॻु हू केतिरो न अकेलो ऐं तन्हा हो। नंढपिण में ई माउ मरी वई हुयसि, पिणसि ॿी शादी करे जुदा वञी रहियो हो ऐं हुनजी मासीअ हुनखे पाले वॾो कयो। मासी हुनखे घणो ई प्यारु ॾिनो, पर त बि हुनखे प्यार जी महरूमीअ जो शदीद अहसासु हो ऐं महरूमीअ जे हुन अहसास खे हेठियां हुनजी सारी शख़्सियत दॿिजी वई ऐं हू एतिरो त ॾुखियो थी पियो जो जेकॾहिं को दोस्त या साथी चर्चो भोग कंदो हुअसि त ॻाढ़ो पीलो थी वेंदो हो। आस्ते आस्ते सभिनी दोस्तनि ऐं साथियुनि सां रिश्ता नाता टोड़े पंहिंजो पाण में वञी लिको। सिर्फ़ु किताब ई हुन जा दोस्त ऐं साथी हुआ। सियारे जी रातिनि में जॾहिं ॿाहिरि बर्फ़ किरंदी हुई, तॾहिं हू बुख़ारे में ॿरंदड़ बाहि जे भर में आराम कुर्सीअ ते आहली बुत खे कंबल सां ढके नाविल पढ़ंदो हो। नाविल पढ़ंदे पढ़ंदे हुनखे ईअं महसूसु थींदो हो ॼण नाविलनि जा किरदार किताबनि मां निकिरी हुन जे भर में अची वेठा आहिनि ऐं बुख़ारे में जलंदड़ बाहि ते हथ सेके हुनखे पंहिंजी मुहबतनि ऐं शिकस्तनि जा दास्तान ॿुधाए रहिया आहिनि। इंसानु केतिरो न दुखी आहे, हुनखे बि पंहिंजो ॾुखु आहे, महरूमियूं ऐं तन्हायूं आहिनि, पंहिंजा सूर आहिनि, कंहिंसां पंहिंजा सूर सले ऐं कंहिंखे पंहिंजी महरूमियुनि जा दास्तान ॿुधाए। ऐं पोइ हुन जे मार्गरेट सां मुलाक़ात थी ऐं ॿई दोस्त थी विया। फिलिप ऐं मार्गरेट ॿई हिक ॿिए खे दोस्त ऐं ज़हनी रफ़ीक सम्झंदा हुआ, पर हिकिड़े ॾींहुं ओचितो फिलिप खे ख़बर पई त मार्गरेट सां हुनजो सिर्फ़ु दोस्ती ऐं ज़हनी रफ़ाक़त जो नातो न हो, पर नीह जो नातो हो।
ऐं मार्गरेट हुन जे उन नाते खां बेख़बर हुई। हू पाण बि उन नाते खां बेख़बर हो ऐं हिकिड़े ॾींहुं ओचितो ई ओचितो हुनजो उहो प्यारु पंहिंजे समूरी शिद्दत ऐं समूरी रहनाईअ सां हुन ते ज़ाहिरु थियो। हिकिड़े ॾींहुं क्लास मां निकिरी हू ॿई कैम्प जे किनारे ते अची वेठा। उन ॾींहुं मेरो ऐं गदिलो आसमान उजरो ऐं रोशन हो। सावन सावन मैदाननि ते उस थी चमकी। बहार जी आमद हुई। बर्फ़ में सुकल वणनि जे टारियुनि ते गुल ऐं गोंच फुटा हुआ ऐं हवाउनि में बहार जी हुबकार हुई। उन ॾींहुं मार्गरेट हुनखे ॿुधायो हो त हुन जी रॉबर्ट सां शादी थी रही हुई। मार्गरेट जी शादीअ जो ॿुधी ओचितो हुन जे अंदर में वढ पवणु लॻा ऐं पहिरियों दफ़ो हुनखे अहसासु थियो त हुनखे मार्गरेट सां मोहबत हुई। हा, हुन मार्गरेट सां मोहबत हुई। तॾहिं त मार्गरेट जी शादीअ जो ॿुधी हुन जे अंदर में वढ पवणु लॻा हुआ। वणनि मां गुल ऐं गोंच छणणु लॻा हुआ ऐं बर्फ़ किरणु लॻी हुई। बर्फ़ जो तूफ़ान आयो हो। हर शइ बर्फ़ जे सफ़ेद कफ़न सां ढकिजी वई हुई। शायदि सभु कुझु फना थी वियो हो। काइनात कफ़न पोश हुई ऐं हू अकेलो तूफ़ान में फासी वियो हो। मार्गरेट, मूंखे तोसां मोहबत आहे। तूं मुंहिंजी आहीं। तूं मुंहिंजी सिर्फ़ु ज़हनी रफ़ीक न आहीं, पर ज़िंदगीअ जी रफ़ीक आहीं। तोखे केर बि मूंखां जुदा करे नथो सघे। पर हुन जो आवाज़ु निड़ीअ में अटकी पियो हो ऐं हर तरफ़ बर्फ़ जे तूफ़ान जो शोर हो। मौत जा पड़ाॾा हुआ। समुंड जो आवाज़ु ॼणु फना जो गीत हो। लहर लहर मौत जो गीत ॻाए रही हुई ऐं हू जहाज़ जे डेक ते अकेलो बीठो हो ऐं नई धरती हुनखे सॾी रही हुई। नई धरतीअ जा नवां सूर ऐं नवां सुख हुनखे सॾे रहिया हुआ। रॉबर्ट मार्गरेट जो ॾोराहो माइट हिंदुस्तान में मेजर हो। हुन हिंदुस्तान में वॾा फ़ौजी कारनामा कया हुआ। मयाणी ऐं दुबे जी जंगियुनि में सर चार्ल्स नेपियर सां गॾु ॾाढी बहादुरीअ सां विड़ियो हो ऐं सर चार्ल्स नेपियर जे भाउ विलियम नेपियर पंहिंजे किताब फ़तेह सिंध में हुन जी बहादुरीअ जी ॾाढी तारीफ़ कई हुई। ऐं फिलिप खे महसूसु थियो त मार्गरेट रॉबर्ट सां प्यारु न कयो हो, पर हुन जे कारनामनि सां प्यारु कयो हो। ओचितो हुन जे अंदर में हिकिड़ो जज़्बो जागी पियो। हू बि रॉबर्ट वांगुरु ज़िंदगीअ में वॾा कारनामा कंदो, पंहिंजे अज़मत जो दाको ॼमाईंदो ऐं पंहिंजो पाण मञाईंदो। हुन पढ़णु शुरू कयो। इम्तिहाननि में पहिरियों नंबर ईंदो वियो। सिविल सर्विस जो इम्तिहान बि पहिरें नंबर में पास कयईं ऐं हुनखे हिंदुस्तान जे सिविल सर्विस लाइ चूंडियो वियो। कुझु वक़्तु ट्रेनिंग वरिताईं ऐं पोइ हिंदुस्तान रवानो थी वियो। हिंदुस्तान में केतिरे ॾेही रियासतुनि में रेज़िडेंट जे उहिदे ते रहियो। पोइ डिप्टी कमिश्नर थियो, गवर्नर जो सेक्रेटरी थियो। हींअर हू हाकिम हो। हुन जो उहिदो अलादीन वारो चिराग हो ऐं हुन जा सभु ज़ेरदस्त अलादीन जे चिराग वारा देव जेके हुन जी हर ख़्वाहिश पूरी कंदा हुआ। हुन जो अज़म पूरो थियो हो। हुन ज़िंदगीअ में वॾो मक़ाम माणियो हो, पंहिंजे अज़मत जो दाको ॼमायो हो। मार्गरेट जहिड़ियूं कई हसीन छोकिरियूं हुनखे पंहिंजो बणाइण लाइ आतियूं हुयूं, पर त बि हुनखे सुकून न हो। हुन जी शिकस्त जो ज़ख़म न छुटो हो ऐं हू रॉबर्ट बणिजी न सघियो हो। हुन सुकून माणण लाइ वेदांत ऐं इस्लामी तसौफ़ जो मुतालो कयो, ॿुध धर्म पढ़ियाईं, मढ़ियुनि जा घंड ॿुधाईं, पिरह फुटीअ महल मीनारनि मां ईंदड़ आज़ाननि जा आवाज़ ॿुधाईं, गिरजाउनि में सलेब ते लड़कियल यसू मैसे जा अॻियां कंध झुकायईं, पर हुनखे किथे बि सुकून न मिलियो। आख़िर हू ज़िंदगीअ में छा थो चाहे? हुन जी ज़िंदगीअ जो कहिड़ो मक़सदु आहे? शायदि को बि न आहे। शेक्सपियर सच चयो आहे त ज़िंदगी दीवाने जो ख़्वाबु आहे, बेवकूफ़ जी ॿुधायल कहाणी आहे जंहिंमें अजाए गोड़ ऐं शोर खां सवाइ कुझु बि न आहे। हर हिकु माण्हू दुनिया जी स्टेज ते अचे थो, आकड़ ऐं टाए ॾेखारे थो ऐं पोइ परदे जे पुठियां हलियो थो वञे। हू बि ज़िंदगीअ में पंहिंजो पार्ट अदा करे रहियो आहे, टाए ऐं आकड़ ॾेखारे रहियो आहे। हुन जो पार्ट पूरो थींदो ऐं हू परदे जे पुठियां हलियो वेंदो ऐं पोइ को बि हुनखे यादि न कंदो। रोशनी सिर्फ़ु स्टेज ते आहे ऐं परदे जे पुठियां अदम जी ऊंदहि, जंहिंजो को अंत न आहे, को किनारो न आहे, को थाह न आहे। ज़िंदगी अङण में उस जो तड़को आहे त पोइ ज़िंदगीअ में एतिरा ॾुख छो आहिनि, महरूमियूं ऐं शिकस्तूं छो आहिनि? उन्हीअ विच में हुनखे तरक़ी मिली ऐं सिंध जो कमिश्नर मुक़ररु थियो। चार्ज छॾे बम्बई आयो, गवर्नर सां मिलियो ऐं 2-4 ॾींहं बम्बई में रहियो। बम्बई में हर साल अंग्रेज़ फ़ौज ऐं सिविल ऑफिसरनि जी पार्टी थींदी हुई। हू बम्बईअ में हो त उहा पार्टी थी ऐं हू बि उन पार्टीअ में शरीक थियो। पार्टीअ में हर तरफ़ शराब ऐं शबाब हो, ख़ुशबू ऐं टहकड़ा हुआ। फ़ौजी बैंड ओल्ड वाल्स वॼायो ऐं जोड़ा नचण लॻा। केतिरियुनि छोकिरियुनि हुनखे नचण जी दावत ॾिनी। हिकिड़ी छोकिरीअ सां नची मोटियो त कंहिं कुल्हे ते हथु रखियुसि। हुन कंधु फेरे ॾिठो त हुन खां दहा निकिरी वई। मार्गरेट? हुन जे साम्हूं मार्गरेट बीठी मुरकी रही हुई।
ओल्ड वाल्स जा सुर मुरकी रहिया हुआ, खुशबूऊं मुरकी रहियूं हुयूं ऐं गिलासनि में शराब मुरकी रहियो हो। तूं हिते कीअं? जीअं तूं हिते तीअं मां हिते। मां त घणे वक़्त खां हिंदुस्तान में आहियां। मूंखे ख़बर हुई त तूं हिते ई आहीं ऐं वॾो साहब बहादुर थी वियो आहीं। रॉबर्ट किथे आहे? हिते ई आहे। हू साम्हूं कुंड में बीठो आहे। हुन कंधु वराए ॾिठो। साम्हूं हिकिड़ी कुंड में रॉबर्ट हिकिड़ी छोकिरीअ सां ॻाल्हाए रहियो हो। छोकिरी जवान हुई, हसीन हुई ऐं हरू बि थी मुरकी। रॉबर्ट जी ॻाल्हियुनि ते टहिकड़ा थी ॾिनई। हुन जे टहिकड़नि जो आवाज़ु ॼण गिलासनि में शराब ओते रहियो हो, ॼण जाम टकराइजी रहिया हुआ। फिलिप कंधु फेरे मार्गरेट ॾांहुं निहारियो। मार्गरेट में मुरकी रही हुई, पर हुन जी मुरक थकल ऐं वसाणियल हुई, ॼण हुन जे मुरक जे गुलाब ते लुड़कनि जा माक फुड़ा जरकी रहिया हुआ। फिलिप खे महसूसु थियो त वक़्त जे अंधे अजगर मार्गरेट जे हुस्न ऐं जवानीअ खे गिड़काइण शुरू कयो हो। हुन जे नेड़नि जा नेल कमल कोमाइण लॻा हुआ ऐं अखियुनि जे हेठां अणलिखा घुंज हुआ, जेके मुर्क सां वधीक नुमाया थी पिया। हुन केतिरनि माण्हुनि जी जवानीअ जी जलाईंदड़ उस खे लहंदो ॾिठो हो, पर अॼु पहिरियों दफ़ो हुनखे महसूसु थियो त वक़्तु ॾाढो बेरहम हो ऐं ज़िंदगी जो सारो हुस्न वक़्त जे ॾाढो आजिज़ ऐं आरज़ी हो। कंहिं शइ खे दवाम न हो ऐं अदम जो ऊंदाहो समुंड हस्तीअ जे सारी मस्तीअ खे ॿोड़ींदो थी वियो। हू ॿई ॻाल्हियूं कंदा, नंढियूं नंढियूं विखूं खणंदा ॿाहिरि विरहांडे में अची बीठा। आसमान में चोॾींहं जो चंड खड़ियल हो। लान में साए गाह जी चादर विछायल हुई। ॿारनि में गुल टिड़ियल हुआ। अंदरां साज़नि जा हल्का आवाज़ थी आया, ॼण कंहिं नदी आस्ते वही रही हुई ऐं हू ॿई कंहिं जे किनारे ते वेठा हुआ। तोखे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं असां ॿई आख़िरी दफ़ो कैम्प जे किनारे ते मिलिया हुआसीं? तॾहिं बि ईअं ॿाहिरि जी आमद हुई, गुल टिड़िया हुआ ऐं ईअं ई हवाउनि में हुबकार हुई। तॾहिं ज़िंदगी केतिरी न मासूम ऐं केतिरी न हसीन हुई। पोइ मूं हिकिड़ो कूड़ो ख्वाबु ॾिठो ऐं उन कूड़े ख्वाब जे कूड़े हुस्न ते भंभलिजी मूं ग़लति फ़ैसिलो कयो ऐं हींअर भोॻियां थी। ज़िंदगी जो हुस्न ऐं ख़ुशियूं एतिरियूं आरज़ी छो आहिनि? ज़िंदगी जे सभिनी हसीन ख्वाबनि जी ताबीर एतिरी भवाइती छो थी थिए? फिलिप, मूं ज़िंदगीअ में ॾाढा ॾुख ॾिठा आहिनि। मां ॾाढी ॾुखोइल आहियां। मां बि त ॾुखोइल आहियां। मूं बि त ज़िंदगीअ में ख्वाब ॾिठा हुआ, पर मुंहिंजा सभई ख्वाब कफ़नपोश आहिनि। मुंहिंजे वणनि जा सभई गुल छणी किरी पिया आहिनि। बर्फ़ जो तूफ़ान आयो आहे ऐं मां ऐं मुंहिंजा ख्वाब उन तूफ़ान में फासी विया आहियूं। हुन चवणु चाहियो, पर चई न सघियो। भित जे सहारे ते बीठी आहियां, पर ईअं थो लॻेमि त भित बि सहारो न ॾींदी। ज़िंदगी जा सभई सहारा कूड़ा आहिनि। मूंखे सहारो ॾे फिलिप, जो मां बेसहारा आहियां। फिलिप अॻिते वधी हुनखे सहारो ॾिनो ऐं हुन फिलिप जे सीने ते कंधु रखे छॾियो। फिलिप हुन जे वारनि खां झले हुन जो मुंहुं मथे कयो। मार्गरेट जूं अखियूं लुड़कनि भिनल हुयूं। फिलिप जी दिलि चयो त हू मार्गरेट जा सभई लुड़क पी वञे, हुन जा सभई ॾुख सूर ज़िंदगी जो समूरो ज़हर चूसे पी वञे। आस्ते आस्ते हुन जो कंधु झुकणु लॻो, चप ॾकणु लॻा। न न न मार्गरेट कंधु दौड़णु लॻी, पर फिलिप जा चप हुन जे लुड़कनि भिनल अखियुनि ते झुकंदा विया। ओचितो मार्गरेट सट ॾिनी ऐं फिलिप जी बाह मां पाण छॾाए डोड़ंदी अंदरि हली वई ऐं हू अकेलो रहिजी वियो। हर तरफ़ बर्फ़ ई बर्फ़ हुई। काइनात कफ़नपोश हुई। साज़नि जो आवाज़ु ॼण को मौत जे बिस्तरे ते चंघी रहियो हो। टहिकड़ा ॼण ज़ख़्मी पखी पर फड़काए रहिया हुआ। ॿिए ॾींहुं हू सिंध रवानो थी वियो। हींअर हू डेक ते बीठो हो। चौधारी समुंड थी छिलियो ऐं जहाज़ समुंड जो सीनो चीरींदो वेरी वीरनि जे लपाटुनि सां लुॾंदो लुमंदो किनारे ॾांहुं वधंदो थी वियो। जहाज़ किनारे खां घणो परे लंगर हयूं। 2 ॿेड़ियूं जहाज़ सां अची लॻियूं ऐं कराचीअ जे कलेक्टर कैप्टन परेडी फ़ौज सलाम करे हुन जो आदुर्भाव कयो। हू ॿेड़ीअ में अची वेठो ऐं ॿेड़ी किनारे ॾांहुं हलणु लॻी। ॿेड़ी हलाइण वारो सिंधी हो। कारो रंग, महिनत में कॿाटियल भुत, ऊंदाहे में टमकंदड़ फानूसनि जियां टिमकंदड़ अखियूं, चहिरे मां मज़लूमियत ऐं मुफ़लिसीअ ते झलका ॾिना। ॼण वक़्तु हुन ते वॾा वार कया हुआ ऐं हुन वक़्त जा सभई वार सीने ते झलिया हुआ ऐं हार न मञी हुआ। अजनबी देश जी धरतीअ जो इहो पहिरियों माण्हू हो जेको हुन ॾिठो ऐं हुनखे ॾिसण सां हुन अंदाज़ो लॻायो त हिन देश जी धरती ॾाढी ॾुखोइल आहे। साम्हूं मनोड़े वटि मीरनि जो क़िलो हो, जंहिं मां मीरनि जे फ़ौजी दस्ते सर जान कैन जे आरमाड़ ते गोलीबाज़ी कई हुई ऐं जवाब में सर जान कैन जे आरमाड़ एतिरी त गोलीबाज़ी कई हुई जो कराची जो सारो शहर दुहांटिजी वियो हो। पर हींअर आसमान साफ़ हो।
आसमान में झुड़ जा अछा टुकड़ा ॿेड़ियुनि जे सड़नि वांगुरु तरी रहिया हुआ। सामुंडी पखी उॾामी रहिया हुआ। हवाउनि में ताज़गी ऐं घिम रचियल हुई। ॿेड़ी किनारे सां लॻी हू ॿेड़ीअ तां लथो त खेसि तौबुनि जी सलामी ॾिनी वई। पोइ हू आदर भाव लाइ आयल फ़ौजी ऐं सिविल अंग्रेज़ ऑफिसरनि सां मिलियो ऐं बगीअ ते चढ़ी गवर्नर हाउस रवानो थियो। रस्तनि ते सुञ लॻी पई हुई। नेपियर बैरिक्स, जैकिब लाइन्स, रतन तलाउ, रामबाग, गिरजाऊं, बेकरियूं ऐं अंग्रेज़ी शराबखाना बगी गवर्नर हाउस में घिड़ी दरवाज़े ते बंगाली ऐं मदारसी सिपाहियुनि पहिरो थी ॾिनो। गवर्नर हाउस जी इमारत डिघी हुई, जंहिंखे कशादो विरहांडो हो। इमारत जे साम्हूं वॾो गोल मैदान हो, जंहिं में देवी ऐं थोहर खां सवाइ को वण टण न हो। हू विंजी सिंह जी आराम कुर्सीअ ते आहिलियो ऐं सगार जा सूटा हणणु लॻो। शाम जो हू नाउमल ऐं देसी अमलदारनि सां मिलियो। नेपियर जे अयामकारी में नाउमल ऐं नेपियर में इख़्तिलाफ़ थी पिया हुआ। पोइ नेपियर जी बदिली थी त नाउमल खे निजात मिली। हींअर हुनखे बम्बई सरकार वटां हिदायतूं मिलियूं हुयूं त नाउमल सां इज़त वारो वर्ताउ कयो वञे ऐं हुकूमत जे मामलनि में हुन खां सलाह मशवरो वरितो वञे। नाउमल जी सलाह सां नेपियर जेकी बि देसी अमलदार मुक़ररु कया हुआ से सभु हिंदू हुआ। हुनखे बि इहा ई सिख्या ॾिनी वई हुई त हिंदुस्तान में जिते मुस्लमाननि खां हुकूमत खसी वञे उते हिंदुनि खां उभारियो वञे, ऐं जिते हिंदुनि या सुखनि खां हुकूमत खसी वञे उते मुस्लमाननि खे उभारियो वञे। पंजाब में मुस्लमान उभरी रहिया हुआ ऐं सिंध में हिंदू इक़्तिदार में अची रहिया हुआ। ॿिए ॾींहुं हू नाउमल सां कराची जो शहर घुमण लाइ वियो। शहर में ॾाढी गंदगी हुई। कचा ऐं गुतियल घर, भितियुनि ते थपियल छेणा, मिटी ऐं गंद जा ढेर, किने पाणीअ जा दुॿा, किनियूं कसियूं, रोल कुता, गदला ऐं उघाड़ा ॿार, मखियूं, मिटी, मच्छीअ जी धप। फिलिप जो साह ॿूसा अचणु लॻो। थोरनि ॾींहंनि खां पोइ हू हैदराबाद जे दौरे ते रवानो थियो। हैदराबाद जो शहर कराची खां घणो वॾो ऐं सुहिणो हो। लाहियूं ऐं चाढ़ियूं, मंघ, सिंधू दरिया, फुलेली जे किनारे ते बाग़, कल्होड़नि ऐं मीरनि जा मक़बरा, टकरीअ ते मीरनि जो क़िलो हो, जंहिं में हींअर अंग्रेज़नि जी फ़ौजी छावणी हुई। उन क़िले में ई हुन होशूशीदीअ जी क़बर ॾिठी, जंहिं सिंध लाइ साहु ॾिनो हो, जंहिंजी बहादुरी ऐं दिलेरीअ जो नेपियर बि एतिराफ़ कयो हो ऐं हुन जी लाश खे तोपनि जी सलामी ॾेई फ़ौजी एज़ाज़ सां क़िले में दफ़न कयो हो। पर हुनखे पंहिंजा देशवासी विसारे चुका हुआ ऐं संदसि क़बर ते को गुल चाढ़ण वारो बि न हो। उन क़िले में ई नेपियर टालपुर शहज़ादियुनि ऐं राणियुनि जा ॻह लाथा हुआ ऐं मीरनि जे दानिश्वर मिर्ज़ा खसरू बेग खे चोखंबो करे ॿुधो हो। शाम जो हू मयाणी घुमण वियो। मयाणीअ में उन ॾेवरीअ जो साम्हूं अची बीठो जेका फिलिप जे हमवतननि जे लाश ते तामीर थी हुई। फिलिप शहीदनि जा नाम पढ़णु लॻो। मेजर टैडल, मेजर जैक्सन, कैप्टन मैडी, कैप्टन थेव, कैप्टन कॉक्सन, लेफ्टिनेंट वर्ड, लेफ्टिनेंट स्लिप, लेफ्टिनेंट फिलिप। उहो फिलिप केरु हो? हुन मयाणीअ जी जंग जे रिपोर्टनि में हिकिड़े फिलिप जो नालो पढ़ियो हो, जेको शाइर हो, जंहिं गीत लिखिया हुआ ऐं शाह लतीफ़ जा बेत अंग्रेज़ीअ में तर्जुमो कया हुआ। हुन जा उहे गीत ऐं बेत केॾांहुं विया? के हुन जे गीत लिखंदड़नि हथनि मां कलम फुरे तलवार ॾिनी ऐं हुनखे लाइब्रेरीअ मां उथारे मयाणी जे मैदान में वठी आयो। आसमान में शफ़क़ टिड़ी हुई ऐं शफ़क़ जो ॻाढ़ो ॻाढ़ो रंग ॾियोरीअ ते पइजी रहियो हो। फिलिप खे ईअं लॻो ॼणु ॾियोरीअ जे पथरनि मां फिलिप ऐं संदसि गीतनि ऐं बेतनि जो रतु टिमी रहियो हो। शायदि हुन बि मुहबत कई हूंदी, हुन बि मुहबत में मात खाधी हूंदी, हुन जे वणनि जा बि गुल छणिया हूंदा ऐं हुन जे काइनात बि कफ़न पोश थी हूंदी। छा फिलिप ईअं ई मरंदा रहंदा ऐं हुन जे गीतनि ऐं बेतनि मां रतु टिमंदो रहंदो? हुन कंधु झुकाए हेठि निहारियो ऐं हुनखे महसूसु थियो त धरतीअ ते रत जा दाग़ लॻल हुआ, बेगुनाह ऐं बेहथियार सिंधियुनि जे रत जा दाग़, हुन जे हमवतननि जे रत जा दाग़, फिलिप जे गीतनि ऐं बेतनि जे रत जा दाग़। उन्हनि दाग़नि में का लोली थी लुछी ऐं को सुहाग थी सुॾकियो। छा रत जा उहे दाग़ धोई नथा सघजनि? शेक्सपियर चयो हो त ज़िंदगी बेमाना आहे, पर छा उन बेमाना ज़िंदगीअ खे माना ॾेई नथी सघिजे? ओचितो हुनखे अहसासु थियो त ज़िंदगीअ जो उहो मक़सदु न आहे त एक्टर वांगुरु हिन दुनिया जी स्टेज ते अची आकड़ ऐं टाए ॾेखारे परदे जे पुठियां हलियो वञिजे, पर स्टेज ते अची को अहिड़ो नग़मो, अहिड़ो गीत ॻाइजे जंहिंजा सुर सुख ॾेई सघनि। ज़िंदगी जो मक़सदु इहो न आहे त मार्गरेट जी मोहबत में हार खाई हमेशह लाइ उन मोहबत जो मातम कंदो रहिजे, पर ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे त मार्गरेट जहिड़ी हसीन ऐं ॾुखियल ज़िंदगीअ जा ॾुख दूरि कजनि। इंसानी लाशनि ते ॾियोरियूं ठाहिण बदिरां स्कूल ऐं अस्पतालूं ठाहिजनि, लाइब्रेरियूं ऐं लैबॉरेटरियूं ठाहिजनि,
फिलिप जॾहिं मयाणीअ मां मोटियो त हुनखे ईअं लॻो ॼण हू ॿियो जनमु वठी मोटी रहियो हो। पेशीअ जा पाछा लड़िया त सारंग ऐं माणक कराची जे वेझो पहुता। साम्हूं नारेल, खजनि, ज़ैतूननि ऐं अंबनि जा बाग़ हुआ। परियां लियारी नदी हुई ऐं नदीअ जे हुन पार कराचीअ जे कोट जूं भितियूं ऐं बुर्ज थी नज़र आया। बाग़नि में मिठे पाणीअ जा खूह हुआ ऐं उठनि नार थी कहाया। हुननि घोड़ा झलिया, घोड़नि तां लही नार जे मिठे ऐं थधे पाणीअ सां हथ मुंहुं धोताऊं ऐं थोरी देरि वणनि जी छांव हेठां आरामी थी घोड़नि ते चढ़िया ऐं शहर ॾांहुं रवाना थिया। लियारी नदीअ जो सुकल पेट लताड़े हू कराचीअ जे कोट जे मिठे दर जे साम्हूं अची बीठा। शहर जे चौधारी शहर पनाह ॾिनल हुई। भितियुनि ते वॾा वॾा बुर्ज हुआ। कोट जे मिठे दर जे मथां बि बुर्ज ठहियल हुआ जिन में पहिरेदारनि जे बीहण जूं जायूं हुयूं। कॾहिं कोट जे उन्हनि बुर्जनि ते टालपुरनि जो झंडो फड़कंदो हो जंहिं ते 6-7 लॻोलॻ ॻाढ़ा ऐं अछा पटा हुआ। पर हींअर उते अंग्रेज़नि जो झंडो फड़की रहियो हो। हू ॿई घोड़नि तां लथा ऐं घोड़नि खे लॻाम खां झले शहर में दाख़िल थिया। साॻियूं ठटे जहिड़ियूं वर वकड़ घिटियूं, कचा घर, मंघ, मसीतूं, घोड़नि जा होका। हुननि खे सेठ नाउमल जे ओताक ते वञिणो हो। हू पुछा कंदा घिटियुनि मां थींदा नाउमल जे ओताक ते पहुता। ओताक जे आङुर में छिड़काव थियल हो। ओताक जे आॻुर में छिड़काव थियल हो। पिड़छ, गिलिम ऐं मूड़ा विछायल हुआ जिन ते रुतबे ऐं मर्तबे आहार माण्हू वेठा हुआ। साम्हूं हालनि जी जंडीअ ते जी खट ते रेशमी तूल विहाणे खे टेक ॾेई नाउमल वेठल हो। नाउमल खे हुननि पहिरीं बि ॾिठो हो। हू माणिक जे पीउ जो दोस्त हो। घारे में वापार जी कोठी हुअसि। कमकार सांगे ठटे ईंदो हो त माणिक जे पीउ वटि तरसंदो हो। माणिक जो पीउ सराफ़ हो ऐं नाणे जी ॾेती लेतीअ जो कारोबार कंदो हो। सारंग जो पीउ ज़मींदार हो। माणिक जे पीउ सां घाटी दोस्ती हुअसि ऐं माणिक जे पीउ जी मौरफ़ती हुनजे नाउमल सां ॾेठ वेठ थी हुई। मीरनि जी साहिबीअ खां पोइ बि हू हिकु दफ़े ठटे आयो हो ऐं माणिक ऐं सारंग सां मिलियो हो। तॾहिं हू ॿई नंढा हुआ पर हिननि खे नाउमल जी शिकिल सूरत चङी तरह यादि हुई। हींअर हू घणो पोढ़ो थी लॻो ऐं भुत में घणो लहकारियल थी ॾिठो। खट जे बर में हुको पियो हो ऐं नाउमल हुके जा कश बि वठी रहियो हो ऐं माण्हुनि सां ॻाल्हाए बि रहियो हो। हुननि ॿिन्ही खे ॾिसी हू खट तां उथियो ऐं ॾाढी शफ़क़त सां हुननि सां मिलियो। माणिक हुन जा पेर छुहिया ऐं सारंग बि साणसि निवड़ी मिलियो। ॿई मूड़नि ते वेठा ऐं नाउमल हुननि खां अहवाल वरिता। नौकर यकदमि ठटे जे शरबत जा 2 गिलास खणी आयो। शरबत पीताऊं त ॼण थक लही वियनि। नाउमल चङी देरि ताईं हुननि सां हाल अहवाल कंदो रहियो। पोइ हू धोतीअ जा पल्लव संभालींदो खट तां उथियो। माण्हू बि उथी बीठा। मुंशीअ खे सारंग ऐं माणिक जी रिहाइश, मानी टिकी ऐं आराम जो हिदायतूं करे हू कराची जे कलेक्टर कैप्टन प्रेडी सां मिलण लाइ हलियो वियो। उते राति बि सहेड़े। सारंग ऐं माणिक खे सफ़र जे करे थक बि ॾाढो हो। ॿई वेंझी सिंझी मानी टिकी खाई खटुनि ते लेटिया। हेॾां होॾां जूं अजायूं सजायूं ॻाल्हियूं कयाऊं ऐं पोइ माणिक त पासो वराए सुम्ही पियो पर सारंग खे निंड ई नथी आई। पए थी पासा वरायईं, दिलि में कंडो थी चुभियुसि। पंहिंजे पाण खे थी निंदियाईं त माणिक जी ॻाल्हि छो मञियमि ऐं कराची छो आयुसि। हुन कंधु फेरे माणिक ॾांहुं निहारियो। माणिक घोर निंड में हो। हुन जी दिलि चयो त हू टप ॾेई उथी ऐं घोड़े ते हनो विझी ऐं माणिक खां लिकी ठटे हलियो वञे। ठटो हुन जे आरज़ूअनि जो शहर। सारंग ऐं माणिक ॿई ठटे जा रिहाकू हुआ। ॿई नंढपिण जा दोस्त हुआ। ॿई गॾिजी रांदियूं खेॾी जवान थिया हुआ। नंढपिण में केतिरा दफ़ा पाण में विढ़िया हुआ। केतिरा ॾींहं पाण में न ॻाल्हायो हुआ पर ॿिन्ही जे हिक ॿिए खां सवाइ कान सरंदी हुई। परचण जा वझ पिया ॻोल्हींदा पर कूड़ो हठ कूड़ी होॾ। आख़िर ॿिन्ही मां हिकिड़ो हठ बणिजी वञी ॿिए खे परचाईंदो। गिराटड़ी पाईंदा त सिक पहिरीं खां वधी वेंदी। ईअं रांदियूं खेॾंदा विढ़ंदा परचंदा जवान थिया। माणिक फ़ारसी पढ़ियो, पंडितनि खां हिंदी ऐं संस्कृत सिखियो। सारंग अरबी ऐं फ़ारसी जो आलिम थियो। सारंग शाइर हो, नसर बि सुठो लिखंदो हो। माणिक जो लाड़ो वरी तारीख़ ॾांहुं हो। हुन सिंध जे जुदा जुदा लिखियल तारीख़ुनि जी छंड-छाण करे सिंध जे हिकिड़ी नई तारीख़ थे लिखी। शाम जो हू ॿई घोड़नि ते चढ़ी घुमणु वेंदा हुआ। सामोई ऐं तगड़ल आबाद जा खंडर, मकलीअ जा मक़बरा जिन में बादशाह, हाकिम, शाइर, अदीब, ज़ालिम ऐं मज़लूम दफ़न हुआ। मकलीअ जे पेरनि वटि ढंढ हुई। ढंढ जे नीरे नीरे मथाछिरे ते कंवल जा अछा गुल तरंदा हुआ। ढंढ जे
परीअं भर खजनि जा झुंड हुआ ऐं उन्हनि खां अॻिते ठटे जो शहर हो। कचा घर, घरनि जे मथां कर खणी बीठल मंघ, सबाझड़ो ऐं निमाणो ठटो। उन सबाझड़े ऐं निमाणे ठटे तारीख़ जा केॾा न ज़ुल्म सठा हुआ। समन सुल्तान ठटे खे अलिफ लैला वारे बगदाद जी सूंहं ॾिनी। हरात ऐं शिराज़ जहिड़ो दारुल उलूम बणायो। ठटे में अहिड़ा त सुहिणा सरोजान वण हुआ ऐं जो अमीर ख़ुसरो पंहिंजे महबूब जे कद जी तशबीह ठटे जे सरोज वणनि सां ॾिनी। सरुए चतो दर अच व दर तता नबाशद, गुल मसले रख खूबे तो आलबत्ता नबाशत। छिरियल ऐं खुंबी वयसि आज ऐं चांडीअ जे ॿाहीं ऐं चांडीअ जे पनड़नि वारियूं ककोरींदड़ कुंवारियूं, शराब ऐं नाच जूं महफ़िलूं, मैखाने जी माक सां चॻूं पसाईंदड़ प्रिह जा प्याक, मलाखड़ा नाच खेज, घोड़नि जी गू, नेज़ीबाज़ी, मेंघ मल्हार थींदा त ख़ुसरू जूं सरऊ कद सुहिणियूं मकलीअ ते माणनि ऐं तारनि जे तराड़नि सां कोस कंदियूं। पर पोइ तारीख़ ने शहर जी सूंहं ऐं जोबन खे लुटियो। अरगुननि समन सुल्ताननि जे बगदाद खे बाहि ॾिनी। अरगुननि ऐं सिंधियुनि जूं चोटूं, अरगुननि ऐं तरखाननि जूं खाना जंगियूं, मिर्ज़ा बाक़ीअ जा ज़ुल्म, पुरचगीज़नि जूं बाहियूं ऐं लुट। वरी जॾहिं अकबर जे सिपह सालार अब्दुल रहीम ख़ान खाना ठटे ते हमिलो कयो त ठटे जे तरखान हाकिम मिर्ज़ा जानी बेग पंहिंजे हथनि सां ठटे खे बाहि ॾिनी त जीअं अकबर जे सिपह सालार खे रख खां सवाइ कुझु बि हथ न अचे। उन्हनि जंगियुनि ऐं बाहियुनि में ठटे जे सारी सूंहं सड़ी वई। ख़सरू जे महबूब जे कद जहिड़ा सरू जा सुहिणा वण सड़ी विया। हाणे हर तरफ़ वीरानी हुई ऐं धूड़ थी उॾाणी। पर हींअर बि उन मज़लूम, नैठे ऐं निमाणे शहर खे पंहिंजी सूंहं हुई ऐं पंहिंजो हुस्न हो। ठटो हुन जे आरज़ूअनि जो शहर हो, हुन जे ख्वाबनि जहिड़ो निंड अखड़ो हो ऐं हुन जे सिंधूअ जहिड़ो हसीन। सिंधूअ जे नाले सां चौधारी चड़ा ॿुरण लॻा हुआ ऐं चड़नि जी लार काती बणिजी हुन जो हियांउ कोरण लॻी। सिंधूअ खे हुन पहिरियों दफ़ो मकलीअ ते कालकान जे मंदर में ॾिठो हो। हर साल उन मंदर में मेलो लॻंदो हो ऐं ॾोराहनि हंधनि तां हिंदू औरतूं ऐं मर्द यात्री देवीअ जे दर्शन लाइ ईंदा हुआ। शाह लतीफ़ जूं सोन वर्णियूं सोढियूं, अली शेर कान्ह जी शाइरीअ जहिड़ियूं महवश कुंवारियूं ऐं पूॼण जहिड़ियूं पूॼारणियूं, मंदिर जे चौधारी पकी इमारतनि ऐं हिजरनि जो सिलसिलो हो जिन में यात्री अची रहंदा हुआ। कालकान जी मूर्ति हिकिड़े हिजरे में रखियल हुई जंहिं ते आसाइतियूं बासूं बासींदियूं हुयूं। उन मंदर में ई हुन सिंधूअ खे ॾिठो हो। हूअ माणिक जी भेण रजनीअ जी साहिड़ी हुई ऐं रजनीअ सां गॾु मंदर में देवीअ जो दर्शन करणु आई हुई। पर हूअ त पाण देवी हुई जंहिंजा सारंग जे दीदनि दर्शन कया त निंड खसाए वेठियूं। हुन जे हथ में पितल जी थाली हुई जंहिंमें गुलाब जा गुल रखियल हुआ ऐं अटे जा ॾीआ थी ॿरिया। ॾींहंनि जूं ॾियाटियूं हुन जे गलनि ते जलंदड़ जवानीअ जे ॾियाटिन ॾाढो विसाणियल थी लॻियूं ऐं गुलाब जा गुल हुन जे जोभनि जी लहस में कोमाणियल थी लॻा। ॿियो दफ़ो हुन सिंधूअ खे तॾहिं ॾिठो हो जॾहिं रजनीअ हुन खे रखड़ी ॿधी हुई। सिंधू हुन खे ॾिसी मुरकी हुई ऐं सारंग जो हियांउ चंपा कलीअ वांगुरु टिड़ी पियो हो। सिंधूअ जी मुर्क ॼण मकलीअ ते चांडराण, संदसि सूंहं ॼण सिंधीअ जा सभु सिंगार बेत इंसानी सूरत इख़्तियार करे विया हुआ।